ख़बर तव्हां शेयर कंदा हलूं। दहशतगर्द जी अंत वारी अदालत सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि खे नारा जेल मोकिले छॾियो। अदालत सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण दौरान बग़ावत केस में गिरफ़्तार चइनी शागिर्दनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे शागिर्दनि खे नारा जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम में चयो आहे त यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि खां जेल में इम्तिहान वठे एडवोकेट मीर अहमद मंगरियो, एडवोकेट ज़फ़र चांडियो, इरफान ख़ासकली, परवेज़ कुरैशी, गुलामुल्ला चांग ऐं केबी लिगारी अदालत में पेश थिया। जामशोरो पुलिस शागिर्दनि अमर आकाश लाखो, अरसलान आरिसर, ज़ुहेब लाखो ऐं अब्दुल क़ुद्दूस आरिसर खे अदालत में पेश कयो। अदालत शागिर्दनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे 21 डिसंबर ते पुलिस खे फाइनल रिपोर्ट फ़राहम करण जो हुकुम ॾिनो। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि खे नारा जेल मोकिले छॾियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे शबीर अबड़ो। जी शबीर, छा अपडेट आहिनि, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खिलाफ बग़ावत वारे केस वारो मामलो आहे। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे केस में गिरफ़्तार चइनी शागिर्दनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे शागिर्दनि खे नारा जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एडवोकेट मीर अहमद मंगरियो, एडवोकेट ज़फ़र चांडियो, इरफान ख़ासकली, परवेज़ कुरैशी, गुलामुल्ला चांग ऐं केबी लिगारी अदालत में पेश थिया। जामशोरो पुलिस शागिर्द अमर आकाश लाखो, अरसलान आरिसर, ज़ुहेब लाखो ऐं अब्दुल क़ुद्दूस आरिसर खे अदालत में पेश कयो। वकीलनि अदालत खे दलील ॾींदे चयो त ॼाणल केस बाबति अञा तइ ई नाहे थियो त इहो कहिड़े अदालत में हलंदो, उन लाइ शागिर्दनि जी ज़मानत मंज़ूर कई वञे। 12 डिसंबर खां यूनिवर्सिटी में इम्तिहान शुरू थी रहिया आहिनि। शागिर्दनि जो ॾोह रुगो इहो आहे जो उन्हनि सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे 21 डिसंबर ते पुलिस खे फाइनल रिपोर्ट फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वकील ॿुधायो त केस जी जांच अञा मुकमल नाहे थी, उन करे अदालत जांच मुकमल थियण ताईं ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदे चइनी शागिर्दनि खे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। गॾोगॾु यूनिवर्सिटी इंतज़ामिया 12 तारीख़ ते थींदड़ इम्तिहान शागिर्दनि खां जेल में वठी सघे थी। जी शबीर, महिरबानी अपडेट ॾियण जे लाइ।